उमरकोट में यूसी खेजराड़ी जे पीपी ऐं जीडीए उम्मीदवारनि में मुंहुं मारी वारो मामलो चोट चढ़ी वियो आहे। वाक़े जा धार धार केस दाख़िल कया विया आहिनि। 4 ॾींहं अॻु आरओ ऑफिस में पीपी उम्मीदवार साजिद अली शाह ऐं जीडीए जे कवरिंग उम्मीदवार संजर खान महर में मुंहुं मारी थी पई हुई। साजिद अली शाह ऐं आरओ बिलाल अहमद भट्टी जी फरियाद ते धार धार केस दाख़िल कया विया आहिनि। केसनि में संजर खान महर, गुलाम मोहम्मद ऐं संदसि भाउ नज़र मोहम्मद खे नामज़द कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया कि उमरकोट में यूसी खेजराड़ी जे पीपी ऐं जीडीए उम्मीदवारनि में मुंहुं मारी वारो जेको मामलो आहे उहो चोट चढ़ी वियो आहे। इन हवाले सां वाक़े जा 2 धार धार केस बि दाख़िल कया विया आहिनि। 4 ॾींहं अॻु नाज़राना खे ॿुधायूं पिया आरओ ऑफिस में पीपी उम्मीदवार साजिद अली शाह ऐं जीडीए जी कवरिंग उम्मीदवार जेको संजर खान आहे उन्हनि विच में मुंहुं मारी थी पई हुई। साजिद अली शाह ऐं आरओ बिलाल अहमद भट्टी जी फरियाद ते 2 धार धार केस दाख़िल कया विया आहिनि। केसनि में संजर खान महर, गुलाम मोहम्मद ऐं संदसि भाउ नज़र मोहम्मद महर खे नामज़द कयो वियो आहे। उमरकोट में यूसी खेजराड़ी जे पीपी ऐं जीडीए उम्मीदवारनि में मुंहुंमारी वारो मामलो चोट चढ़ी वियो आहे। वाक़े जा 2 धार धार केस बि दाख़िल कया विया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर नज़र समेजो खां। नज़र समेजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, उमरकोट जिले की यूसी खेजराड़ी पीपल्स पार्टी चेयरमैन जे उम्मीदवार जो सैयद साजिद शाह ऐं जीडीए उम्मीदवार कवरिंग उम्मीदवार जो चेयरमैन जो उम्मीदवार संजर खान संजर महर जो विच में मुंहुंमारी वारो मामलो जो चोट चढ़ी वियो आहे। वाक़ई जा ॿ केस जो धार धार केस दाख़िल थी विया आहिनि। आरओ ऑफिस उमरकोट में नामज़दगी जो फार्म हुआ इतराज़ दाख़िल कराइनि था। पीपल्स पार्टी उम्मीदवार जो साजिद शाह जे जीडीए उम्मीदवार संजर महर विच में कलामी थी हुई। वाक़ई जो केस जो है साजिद शाह ऐं आरओ बिलाल भट्टी जी फरियाद ते उमरकोट सिटी थाने ते जो केस दाख़िल थियो है। गुलाम महर ऐं भाउ जो है नज़र महर है उन ते धार धार केस दाख़िल थिया विया आहिनि। जीडीए उम्मीदवार है जो गुलाम महर जो चवण आहे त असां ते जो उम्मीदवार पीपी उम्मीदवार है साजिद शाह गवर्नमेंट मुलाज़िम भी है ऐं ठेकेदार है। हैदर शाह इमाम हैदर शाह जो है वज़ीर तैलीम जो सरदार शाह जा वेझा माइट भी आहिनि। इन करे असां ते जो सरदार शाह जी चर्च ते असां ते पूरा केस जो दाख़िल कराया विया आहिनि। हिते जो आरओ ऐं डीआरओ जो पीपल्स पार्टी जा कारकुन आहिनि। जॾहिं त कॾहिं पाणी चोरी जो केस दाख़िल त कॾहिं वरी असां जो है मुंहुंमारी हमले जो केस दाख़िल करायो कयो पियो वञे। उम्मीदवार जो है गुलाम महर जो चवण वधीक हो त ही बौखलाहट जो शिकार आहिनि। असां जो है यूसी आवाम की खिदमत कई है। हिते जी आवाम असांखे चाहे थी केतिरा भी पूरा केस दाख़िल कराइनि असीं घुर आहियूं कॾहिं भी न मुड़दासीं। यूसी इंशाअल्लाह खटी ॾेखारींदासीं। जी।